तो अहिड़ो ही भागवत महापुराण जो अमृत रस फल आहे जेको सुखदेव महाराज जे मुख मां निर्झरित थियो आहे। ॾिसो भाई, सुखदेव भगवान गोलोक में शुक रूप में हूंदा हुआ, राधा रानीअ वटि वेंदा हुआ, राधा रानीअ जे चरणनि में खेॾंदा हुआ, राधा रानी उन्हनि खे चवाईंदी शुक बोलो हरे कृष्ण हे हरि हरि हरे गोविंद हरे माधव हे केशव हे मुकुंद इन तरह सां उहो नाला उच्चारण कंदो कृष्ण भगवान जा, राधा रानी जा। राधा रानी खे ॾाढो सुठो लॻंदो। हिकु ॾींहुं श्री कृष्ण भगवान आया, सभई उथी बीठा, उन्हनि जो स्वागत सत्कार कयूं। उहो जेको शुक रूप में हा उहे त उअं ई वेठा रहिया। तॾहिं राधा रानी चवण लॻी, अरे तूं भगवान सच्चिदानंद श्री कृष्ण जो स्वागत न कयो, प्रणाम न कयो उनखे। तॾहिं उहे चवण लॻा, श्री जी श्यामा जी मूंखे त पतो ई न आहे केरु आहिनि। चई, अरे जंहिंजी रोज़ मां तोखे जंहिंजो कीर्तन कराईंदी आहियां, जंहिंजा नाला तूं हेॾनि समय खां उच्चारण थो करें, हे उहे ई त परमात्मा श्री कृष्ण आहिनि। तो शुक चवण लॻा, मूंखे कहिड़ी ख़बर, मां त केवल नाला खणंदो आहियां, मां केवल नाला ई ॿुधाइनि। तॾहिं राधा रानी चयो कि जेसि ताईं कोई भगवान जी कथा न ॿुधंदो तेसि ताईं भगवान सां परिचय न थींदो। इन करे तव्हां धरतीअ ते वञो ऐं पहिरियों श्री कृष्ण जी कथा ॿुधी अचो, छो जो कथा उहा धरतीअ ते आहे, स्वर्ग में बि कोन्हे। गोलोक धाम में पहुतल सुखदेव महाराज उनखे चएती, राधा रानी वञ धरतीअ ते पहिरियों जनम वठि, उते श्री कृष्ण जी कथा ॿुध ऐं ॿुधाए ॻाए, ऐं पोइ अच त तोखे पतो त पवे जंहिंजा नाला खणे त उहो कहिड़ी शक्ति आहे, कहिड़ो तत्व आहे। तॾहिं सुखदेव भगवान धरतीअ ते आया ऐं अची करे उन्हनि पहिरियों भागवत कथा ॿुधी वरी ॿुधाई। जीवन भर भगवान जे प्रेम कथा में, ब्रह्म तत्व में चलते फिरते उन्हनि जी समाधि लॻल हूंदी। हिकु ॾींहुं वञनि पिया, जॾहिं सुखदेव महाराज पोयों पोयों भगवान वेदव्यास पिया वञनि, पुट बीह रहो न ॿुधो, उन्हनि अॻिते वधी विया। 16 सालनि जी जवान उमिरि उन्हनि जी, त उते जेके स्त्रियूं सनानु पियूं कनि उन्हनि पंहिंजा कपिड़ा वस्त्र न संभालिया, सनानु ई कंदी रहियूं बढ़िया। लेकिन पोयों 100 साल खां वधीक लंबी उमिरि वारा भगवान वेदव्यास हुआ, त उहे पंहिंजा कपिड़ा ठीकु करणु लॻियूं। तॾहिं वेदव्यास भगवान चवनि था, मूंखां लजती कयो, मां त तव्हांजे पीउ ॾाॾे जे बराबरि आहियां, ऐं मुंहिंजो जवान पुटु हिन महिल वियो आहे, उन खां तव्हांखे शर्म न आई। तॾहिं उन्हनि ॾाढो सुहिणो जवाबु ॾिनो, चवण लॻियूं, बाबा जी तव्हां सही था चओ, लेकिन ॿुधो, तव्हांजे नज़र में इहो भेद त आहे न, इहो ज्ञान त आहे न कि असां स्त्री आहियूं कि पुरुष। हा इहो ज्ञान छो न आहे, लेकिन तव्हांजा जेके बालक आहिनि, तव्हांजा जेके नौजवान पुट आहिनि, उहे त भगवान कृष्ण में चलते फिरते अहिड़ी समाधि लॻल आहे, अहिड़ी तार उन्हनि जी करतार सां जुड़ियल आहे कि अखियुनि सां ॾिसी करे बि उन्हनि खे एतिरो होश न आहे कि स्त्री आहे कि पुरुष आहे। उहे जाते निहारनि था उन्हनि खे बांके बिहारी श्री कृष्ण ई नज़र था अचनि। त अहिड़नि सां असां छा संकोच कयूं, शर्म कयूं। चओ हरे राम।